वञी रंजिंग जदी त चढ़ी दड़ी थाणे जी हद आहे 20 चक्कर हिननि आया मुंहिंजी ख़ूब ॿुधनि ई नथा कहिड़ो थाणो आहे हे दड़ी थाणे ते भाई आहे वरी चवंदा वूमेन थाणे ते वञ हुते वई आहे वरी वूमेन थाणे तां वरी मुंडे हेॾे मोकिले अथनि हे वेठा नी ते चढ़ी ॿाहिरि निकिरी रेड़ी भंग बीठा आहिनि बसि था नारंगी खाइनि मुकेलो खयो नज़र वञी वेठा था खाइनि अलाए छा था कनि कंहिंजो ॿुधनि ई नथा रोज़मर्रा जी ॾिसो था हू नथा था खुआऊं थी अथनि वाटा थी अथनि अहिड़ा नाहे लेसे जो वेठा आहिनि हिते छा नालो आहे तव्हांजी भेण जो वरसा राधा कॾहिं खां गुम थी वई आहे रात 11 बजे असां पंहिंजे वकील ॾे वियासीं हिते दड़ी हुई उते पकड़ वठो था हुन सां मुलाक़ात करे निकिरियासीं उन टाइम भई असां धार ते आहियूं मां सोचियमि शायदि भेण ॾे वई आहे पर भेण वटि न पहुती हाणे जॾहिं बच्चा जो मूंखे फ़ोन करे पुछनि भेण किथे आहे त मां चयमि तव्हां ॾे आहे हाणे जॾहिं मां हिननि ॾे आई आहियां त मुंहिंजो ॿुधनि ई नथा 40 चक्कर मां सुबुह खां वठी आई आहियां छा मुतालबो कंदो मां इहो एसपी साहब खे इहो ई मुतालबो कंदमि मुंहिंजी एफआईआर कनि मुंहिंजी भेण जी लॻोले ॾियनि मुंहिंजी भेण खे अगवा कयो आहे नंढड़ी न आहे छा नालो आहे तव्हांजी भेण जो कुआरी न आहे जो चवनि था हू मैं थाणे ते वञी कंहिंसां भॼी न वई आहे छा नालो आहे हुनजो फरज़ाना